ठुल माही ताज़ा तरीन अपडेट है। नवा सां शेयर किया पिया। मीर फैज़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक तालके ठुल की PPHI अस्पताल बंगुल खान खोसो में डॉक्टरानी औरत की डिलीवरी में लापरवाही कंदे वहम खां पोइ औरत की अंदरूनी सफ़ाई न करे फीस वठी घर रवानो करे छॾियो। जॾहिं औरत घर मस पहुती तो उल्टियूं शुरू थी वयूं, बेहोश थी वई। संदसि मुड़ुस मिस्किन पोरे तो गुलाम नबी सुमरो घरवारी के इलाज लाइ घर जो सामान विकिरो कयो। कुछ उधार वठी करे प्राइवेट मिरंटी होम ते खणाए आयो त हिकदम डॉक्टरानी मरीज जो अल्ट्रासाउंड एक्सरे कराए दिठो तो मरीज के पेट अंदर और रहियल है, जै सबब औरत के जहरबाद फैलजी वयो है। मुतासिर औरत के मुड़ुस गुलाम नबी सुमरो साफ़ इन अॻियां दाई बुधायो त डॉक्टरानी अस्पताल में डिलीवरी का पोइ फीस की वहम वरती ऐं भरसां निजी मेडिकल स्टोर का दवा वठायूं, जैखां पोइ मुंहिंजी घरवारी जो इलाज दमी छॾे घर रवानो कयो। कुछ कलाक गुजरण बैद ज़ाल की तबीयत इंतहाई खराब थी वई। मरीज के निजी अस्पताल ठुल खणाए आयासूं। डॉक्टरानी शमी मैदर चेक कयो। रिपोर्ट मुताबिक चए तो डिलीवरी का पोइ अवर पेट में अंदर रहण सबब जहर फैलजी वयो है। यकदम अस्पताल न खणाए अचो हा तो औरत तड़पी तड़पी दम ॾेई छॾिया। हिन चयो त मुंहिंजी घरवारी जी हिन वक्त भी तबीयत इंतहाई खराब है, जेका लाचारी सबब जिंदगी मौत के बिस्तरे ते पयल है। हिन वधीक ॿुधायो त जेकॾहिं घरवारी के कुछ भी थियो तो उन जे मौत जा ज़िम्मेवार PPHI अस्पताल बंगुल खान खोसो जी इंतजामिया हूंदी।